पराई शइ जे वेझो न वञो, कोई थोरी हुजे या घणी, कंहिंजे ॾीए जी वटि हुजे या सुई जो सॻो, सो बि नाहक न फॿायो। धाड़ो हणण बि कबीरो गुनाह आहे। धाड़े अल्लाह सां जंग करे रहिया आहिनि। हराम खाधो खाइण बि गुनाह आहे। रिश्वत वठण या रिश्वत ॾियण बि कबीरो गुनाह आहे। लअन रसूलुल्लाह अर्राशिय वल मुर्तशिय फिल हुक्म। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानत कई आहे फ़ैसिले में रिश्वत ॾींदड़ रिश्वत वठंदड़ ते। हिते हिकु टियों माण्हू बि आहे लानत जो हक़दार थिए थो। अर्राश यानी रिश्वत जो मामिलो ठाहे ॾींदड़, जेको मर्द औरतनि सां मशाबियत करे या औरत मर्दनि सां मशाबियत करे, त इहो बि कबीरो गुनाह आहे। काफ़ी मर्द ज़ैफ़ाना कपिड़ा पाईंदा आहिनि ऐं उहो तरीक़ो रखंदा आहिनि ज़ैफ़ानो, त इहो वॾो गुनाह आहे। काफ़ी औरतूं मर्दाना वेस कंदियूं आहिनि, इहो बि गुनाह आहे ऐं अल्लाह जी उन जे मथां लानत वसे थी। बेग़ैरती बि कबीरो गुनाह आहे। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मेराज वारी राति मूं जन्नत जो सैर कयो, उते ॾिठमि त उते हिकु महल ते लिखियलु हो त हिन घर में बेग़ैरत माण्हू दाख़िल न थींदो। पेशाब जी परहेज़ न करण बि कबीरो गुनाह आहे। जहन्नम जी बाहि जी शुरूआत हितां थींदी। माण्हू रस्ते ते हिते हुते पेशाब कंदा आहिनि ऐं जान खे क़तरा लॻंदा आहिनि, इहो वॾो गुनाह आहे। परहेज़ करे माण्हू ऐं नजूमिन ऐं काहिननि ऐं भोपनि वटि बि ॾाढो माण्हू पंध कंदा आहिनि। उन्हनि वटि वञणु, उन्हनि जी ॻाल्हियुनि ते एतबार करण बि वॾो गुनाह आहे। ज़ाल मुड़ुस सां झेड़ो करे त इहो बि वॾो कबीरो गुनाह आहे। अहिड़ी औरत मथां अल्लाह जी लानत वसे थी जेसि ताईं मुड़ुस खे न परचाए। सो औरतूं अॼु त रोज़ झगड़ो कनि थियूं पंहिंजे मुड़ुसनि सां। अल्लाह जो ख़ौफ़ कयो, पंहिंजे मुड़ुसनि सां पंहिंजे घरनि में झगड़ो फितनो फ़साद न कयो। अल्लाह साईं खां दुआ आहे त सभ खे गुनाहनि खां बचाए। आमीन।